नाज़रीन तव्हां ڈگهڙي ख़बर ॾींदो रहां ڈگهڙي نادرا انچارج ऐं संदस عملي خلاف समाजी अॻुवान दौरो तरियाखन जरवार जे अॻुवान में अवामी तहरीक ॾिसकम सिंध तरक़ी पसंद पार्टी हाइडन मज़दूर जे अॻुवान में ज़िले बदी या कार्ड ठाहे न ॾियण ऐं नाइंसाफ़ी के ख़िलाफ़ मुज़ाहिरो कयो वियो। सख़्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरीन में एपी जरवार, रज़ाक जरवार, सजाद जरवार, इरफान जरवार, फरीद जरवार, रतन कोहली, चमन कोहली, नाज़िम ख़ासकली, उमर जरवार ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त जॾहिं नादरा आइण लाइ हिनायत पाकिस्तान जो को बि शहरी आसानी सां कंहिं बि वेझे ऑफिस मां सुञाणप कार्ड ठाराए सघे थो, पर ڈگهڙي नादरा इंचार्ज पंहिंजी मनमस्ती में पंहिंजो कानून ठाहे वेठो आहे। खेनि को पुछण वारो कोन्हे। ڈگهڙي नादरा इंचार्ज सिर्फ़ु डिग्री तिलकनि या टोकन ॾेई कार्ड ठाहे ॾींदा था। 12 महीने खां पोइ ऑफिस खाली हूंदी आहे। जॾहिं ڈگهڙي जे आसपास ज़िलनि बदियुनि जा माण्हू कार्ड ठाराइण लाइ वञनि था, नादरा ڈگهڙي वारा ॿिए ज़िले जे बानू ॼाण लाइ मोटाए छॾीनि था, जेका हितां जी अवाम सां वॾी नाइंसाफ़ी आहे। जॾहिं नादरा हिन वफ़ाक़ी एलाइन इदारो आहे जिथे हर शइ जो हक़ आहे, कार्ड ठाराए सघे थो। मुज़ाहिरनि मुतालबो कयो त वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध गवर्नमेंट खां घुर कई त अहिड़े क़ैब नाहिल इंचार्ज ऐं नाहिल अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। अहिड़े अमले खे फ़ौरन हटाए फर्ज़नाल ऑफिसर मुक़ररु कयो वञे। असांजा जाइज़ मसइला जल्द हल कया वञनि।